जामशोरे में कोटड़ी वासण मुड़ुस जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ भाइरनि सां गॾिजी एहतिजाज कयो आहे। कोटड़ी वासण गुलां धी मोहम्मद आज़म रोदनाणी पंहिंजे भाइरनि मोहम्मद रोदनाणी ऐं मुबारक रोदनाणी सां गॾिजी एहतिजाज कंदे चयो आहे त मुंहिंजी जुमन वल्द गुलाम मुस्तफ़ा रोदनाणी सां 3.5 साल अॻु शादी थी हुई, जंहिंजो ज़हनी तवाज़ुन दुरुस्त न आहे ऐं हू हर वक़्तु मूंखे तशदुद जो निशानो बणाईंदो रहंदो हो, जंहिंखे 6 महीना अॻु छॾे मां भाइरनि वटि रहण लॻी आहियां, पर उन बावजूदि मुड़ुस ऐं संदसि अज़ीज़नि ऋण ॿारे ॾिनो आहे। हिन चयो त मुड़ुस खां तलाक वठण लाइ मूं फैमिली कोर्ट जामशोर में 28 डिसंबर ते दरख़्वास्त दाख़िल कराइण सां गॾोगॾु तहफ़्फ़ुज़ लाइ SSP ऑफिस में दरख़्वास्त जमा कराई आहे, जंहिंखां पोइ मुड़ुस जुमन रोदनाणी, संदसि पीउ गुलाम मुस्तफ़ा, भाइरनि इरफ़ान, ख़ादिम आसिफ़ ऐं संदसि ॿियनि अज़ीज़नि मूंखे भाइरनि ऐं पीउ सूधो क़त्लु करण जूं धमकियूं ॾिनियूं आहिनि। गुलाम रोदनाणी जो वधीक चवणु हो त बाबा पीरसन आहे ऐं भाउ रक्षा लाइ घर जो गाॾो हलाइनि था। धमकियुनि खां पोइ हू घर ताईं महदूद थी विया आहिनि। हिन सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस, सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस, IG सिंध, DIG हैदराबाद ऐं SSP जामशोर खां मुतालबो कयो आहे त मुड़ुस खां तलाक ॾियारे, घर भातियुनि सूधो तहफ़्फ़ुज़ ॾियारे धमकाईंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे।